अॼु पाण सिंधियत जे प्रचारक ज़फ़र हसन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। ज़फ़र हसन सैयद सिंधी ॿोली, सिंधी अदब ऐं सिंध धरतीअ सां लाशरीक लह जे हद ताईं इश्क कयो। इन ई हवाले सां हू पंहिंजी ज़ाती तौर अदबी ज़िंदगीअ में पंहिंजे ठाहियल उसूलनि खां कॾहिं बि न हटियो। ज़फ़र हसन सां इन्हनि उसूलनि जे आधार ते इख़्तिलाफ़ कंदड़ माण्हू बि संदसि सचाई ऐं ईमानदारी खां इनकारी न हूंदा हुआ। ज़फ़र हसन शाह 14 अगस्त 1937 ते हैदराबाद में सैयद नज़र अली शाह जे घर में जनम वरितो। सैयद नज़र अली शाह पंहिंजे ॻोठ जो पहिरियों पढ़ियल माण्हू हुयो। हिन प्राइमरी तइलीम पंहिंजे ॻोठ वाणकी वसीअ में, पोइ प्रैक्टिसिंग स्कूल ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन हैदराबाद जे तइलीमी इदारनि नूर मोहम्मद हाई स्कूल मां मैट्रिक 1954, इंटर आर्ट्स 1957, MA 1961 में सिंध यूनिवर्सिटी मां कयईं। हू 1961 में सिंध यूनिवर्सिटी में जाग्राफी शोबे में उस्ताद मुक़ररु थियो। अॻिते हली एसोसिएट प्रोफेसर, पोइ प्रोफेसर ऐं नेठ जाग्राफी डिपार्टमेंट जो चेयरमैन मुक़ररु थियो, जितां 1997 में रिटायर कयईं। विच में 1977 खां 1979 ताईं सिंधी अदबी बोर्ड जो सेक्रेटरी बि थी रहियो। ज़फ़र हसन जी पहिरीं कहाणी कॉलेज मुक़्सम फुलेली में 1955 में शाया थी, पर पाण बाक़ाइदे लिखण जी शुरूआत घणो पोइ कई हुई। तारिक अशरफ ऐं गुलाम नबी मुग़ल सां दोस्ती हूंदी हुयसि, जंहिंजे करे सुठो पढ़ियईं। शुरूअ में पाण इन्हनि सां कहाणी बाबति पियो बहस मुबाहिसा कंदो हो, पर लिखण ॾांहुं ध्यानु न हुयुसि। इन्हनि ॾींहंनि जो ज़िक्र कंदे ज़फ़र हसन पंहिंजे इंटरव्यू में चवे थो त हिकिड़े ॾिहाड़े तारिक अशरफ मूं सां बहस कयो त तूं कहाणियुनि ते एतिरो गौर करे ऐं ॿियनि खे रद्द ऐं सही कंदो थो वती, तूं पाण छो नथो लिखी? नेठ कहाणी लिखियमि। ज़फ़र हसन जी इहा कहाणी रहियल कर्ज़ जे नाले सां 1966 में सोणीअ जे कंहिं परचे में शाया थी, जेको उन ई वक़्तु तारिक अशरफ कढंदो हुयो। ज़फ़र हसन ऐं नसीम खरल साणस मांबेली हूंदा हुया। अॻिते हली ज़फ़र हसन कहाणियुनि खां सवाइ खिल टोक, इख़बारी कालम, खाका, मज़मून, डायरी ऐं तनक़ीद बि लिखी। संदसि चूंड कहाणियुनि जो मजमूओ 1981 में रहियल कर्ज़ जे नाले सां किताबी सूरत में शाया थियो, जंहिंमें ज़फ़र हसन जूं 10 कहाणियूं शामिल आहिनि। ज़फ़र हसन जी सुञाणप न रुॻो हिकु कहाणीकार वारे रही, पर हू हिकु सुठो एडिटर ऐं पब्लिशर पिणु रहियो। पाण 1970 धारे हैदराबाद में परफेक्ट प्रिंटर्स क़ाइमु कयईं ऐं केतिरा ई किताब ऐं किताबी सिलसिला इंडलठ, धरती, आरसी, सुहिणी, आलमी अदब, आम जाइज़ो वग़ैरह कढियईं। इन ई प्रेस में ॿियो केतिरो ई सिंधी इनक़लाबी साहत पिणु छपजंदो हो, जंहिंजो ज़िक्र पाण हिननि लफ़्ज़नि में कयो अथई। परफेक्ट प्रेस मुंहिंजी पंहिंजी हुई, उन ते 8-10 केस बि थिया हुया। मुमताज़ भुट्टो उन वक़्तु सिंध जो वॾो वज़ीर हिकु भेरे कोटड़ी में तरसियो ऐं हुकुम कयईं त इन प्रेस जे प्रिंटर मालिक खे शाम ताईं हाज़िर न कयो त सभिनी जो ख़ैरु न आहे। इन वक़्तु उते तहरीक, मलीर डाइजेस्ट, अॻिते कदम ऐं ॿिया सभई, असल में जेको बि इनक़लाबी परचो तोड़े अदब हो, इन प्रेस ते छपजंदो हो। ज़फ़र हसन जी इहा प्रेस ऐं पब्लिशिंग कॾहिं धीमी त कॾहिं तेज़ हलंदी रही। तारिक आलम जो मशहूरु नाविल रहिजी वियल मंज़र बि पहिरियों भेरो ज़फ़र हसन ई हसीना सैयद पब्लिशर्स पारां छपाए तारिक आलम खे सिंधी अदब में सही माना में मुतारफ़ करायो। 1974 में ज़फ़र हसन जे पंहिंजे इदारत हेठि माहवार धरती किताबी सिलसिलो शुरू कयो, जंहिंजो पहिरियों परचो मार्च 1974 में निकितो। इहो निज अदबी परचो हो, जंहिंमें कहाणियूं, शेर, मज़मून ऐं ॿियो मवाद शामिल हो। धरती जो ॿियो परचो अप्रैल ऐं मई जो गॾे कढियो वियो। धरतीअ जा टोटल 5 परचा निकिरी सघिया। 5 परचो डिघे अरसे खां पोइ जनवरी 1986 में शाया कयो वियो, जंहिंजो मुर्तब अब्दुर्रहमान सियाल हो।
इन ई में ज़फ़र हसन जो नालो एज़ाज़ी सलाहकार तौरु लॻल आहे। इहे सभई पर्चा डबल डेमी साइज़ ऐं 4 कलर टाइटल सां 100 खां मथे सुफ़्हनि जा आहिनि। ज़फ़र हसन जो ज़रख़ेज़ सदाईं सिंधी अदब जे वाधारे लाइ नित नयूं रिथाऊं पियो घड़ींदो हो। आलमी अदब बि उन सिलसिले जी हिकु कड़ी आहे जेको वलीराम वल्लभ सां गॾिजी हुन कढण जो प्रोग्राम रखियो। इन ई में आलमी अदब मां चूंड लिखड़ियुनि खे तर्जुमा करे शामिल करण जो इरादो हुउसि। इन जो पहिरियों पर्चो डेमी साइज़ जनवरी 1978 में शाया थियो, जेतोणीकि उन जो इहो फ़क़ति हिकु ई जुल्द छपिजी सघियो, पर इहो हर लिहाज़ खां चूंड मयारी आलमी लिखड़ियुनि जो मजमू हो। पर्चे जी वाक़िफ़ियत ॾींदे मुर्तब लिखनि था त सिंधी ॿोलीअ में दुनिया जो सहयोगी तख़लीक़ी अदब खे हिकु हंधि गॾु करे जुल्दवार पेश करण जी हीअ पहिरीं जाखोड़ आहे। हिन खां पहिरियां जेतोणीकि कहाणियुनि जा गुटका ऐं एंथोलॉजियूं अलॻि रूपनि में पब्लिश थींदियूं रहियूं आहिनि, पर बाक़ाइदे हिन किताब वांगुरु सहयोगी आलमी अदब खे सहेड़ण जी पहिरीं विख आहे। आरसी रिसालो ज़फ़र हसन ऐं वलीराम वल्लभ जी गॾियल सहकार ऐं साथ जो नतीजो आहे, जेको पिणु जुल्दवार कढिया विया। उन्हनि जा कुल 5 जुल्द निकिरी सघिया, पहिरियों मार्च 1983 में ऐं 5 जनवरी 1986 में निकितो। हिन पर्चे जे पंहिंजे हिकु धार अदबी हैसियत हुई। इन जो हर पर्चो डेमी साइज़ जे 3 सवनि खां बि वधीक सुफ़्हनि जो हूंदो हो, जंहिंमें आलमी अदब ऐं कला जे मुख़्तलिफ़ सनफ़ुनि खे छापियो वेंदो हो। हिन किताबी सिलसिले जे हर पर्चे जे शुरूअ में लिखड़ियुनि जी फ़हरिस्त जामे ऐं तफ़सीली आहे, जेका हिकु तरह सां ॾिसणे जो कम बि ॾिए थी। आम जाइज़ो पिणु मथियनि किताबी सिलसिलनि वांगुरु ज़फ़र हसन जी ज़हनी तख़लीक़ आहे, जंहिंजो जारी करण जो पस मंज़र जो ज़िक्र कंदे पाण लिखे थो त काफ़ी वक़्त खां मुंहिंजे ज़हन में इहो वीचार पियो रहियो आहे त अहिड़ो किताबी सिलसिलो या रिसालो कढिजे जेको जग में थींदड़ अहम वाक़िअनि ऐं मसइलनि जे बारे में मालूमात ॾींदो हुजे ऐं इहे अहम वाक़िआ ऐं मसइला समाज सां वास्तो रखंदड़ हुजनि, त जीअं नए समाज जी मजमूई तौरु तब्दील थींदड़ शिकिल ऐं उन जे पस मंज़र में उनखे मुतहर कंदड़ क़ुवतुनि जी ख़बर पइजी सघे ऐं अहिड़ी तरह असांजी क़ौम में इहा सुजाॻी पैदा थिए, जेका पंहिंजे नुक़्ते नज़र खां सम्झां थो त ज़रूरी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन किताब में जेका मालूमात ॾिनी वई आहे सा रोज़ाने अख़बार मां वरितल आहे ऐं इहा बि पाकिस्तान जे अंग्रेज़ी रोज़ाना अख़बार मां वरितल आहे, यानी त असांजे सिंधी अख़बारूं इहा मालूमात पंहिंजे अख़बारनि में सिंधी अवाम ताईं न पहुचाए सघियूं आहिनि। उन करे मूंखे ख़्यालु आयो त जेको कमु सिंधी अख़बारुनि खे करिणो आहे, इहो कमु असां जूं सिंधी अख़बारूं त न करे सघियूं आहिनि ऐं इहो नुक़्तो असांजे सिंधी अख़बारनि जे एडिटरनि ताईं पहुचाइणु ऐं उन्हनि खे क़ाइल करणु मूं लाइ अजाई कोशिशि थींदी, जो आउं सिंधी अख़बारनि जे एडिटर खे इहा ॻाल्हि सम्झाइण में सफल न थी सघंदुसि। इन करे सोचियो त इहो किताबी सिलसिलो मूंखे ई बर्पा करणो पवंदो। इन ई जो फ़क़ति हिकु ई पर्चो अगस्त 1992 में निकिरी सघियो। हिन पर्चे जी हिकु ॻाल्हि ख़ासि इहा बि आहे त इन में मज़मून जे मुतरजमनि जा नाला पछाड़ी में ॾिना विया आहिनि। ज़फ़र हसन जी हिकु ॿी ख़ूबी इहा हूंदी हुई त हू पंहिंजी रोज़ानी डायरी लिखंदो हो, जंहिंमें ॿियनि ॻाल्हियुनि खां सवाइ हालतुनि जो जाइज़ो पिणु वठंदो वेंदो हो। अहिड़ा केतिरा ई नोटबुक लिखियल अथसि, जंहिंजो पहिरियों जुल्द ज़फ़र हसन जी डायरी जे नाले सां मार्च 2003 में शाया थी चुको आहे, जेको वलीराम वल्लभ ऐं ज़फ़र जूणी जे मुर्तब कयो। मथियनि किताबी सिलसिलनि खां सवाइ ज़फ़र हसन एजाज़ कुरैशी सां गॾु समाजी साइंस में ॿांह ॿेली ऐं साइंस मैगज़ीन जो असिस्टेंट एडिटर पिणु रहियो। सिंध जो ही नामियारो अदीब 1998 में असां खां हमेशह लाइ जुदा थी वियो। महिरबानी। Thank you.